सलाम दोस्तों, हिसाम मेमा। घणे अरसे खां हिकिड़ो ग्रुप अचो त अंग्रेज़ी सिखूं जे नाले सां हली रहियो आहे। असांजी कोशिशूं इहे ई आहिनि त हीअ ॿोली जेकॾहिं असां सिखी वठूं त असांजा घणा मसइला हल थी वेंदा। हुन में कुझु फाइनेंशियल प्रॉब्लम्स आहिनि, कुझु सोशल इशूज़ आहिनि। सो इन हवाले सां घणो कुझु दोस्त ॻाल्हाए चुका आहिनि अॻु बि, ऐं इहे शयूं ग्रुप में बि डिस्कस थींदियूं रहियूं आहिनि। हींअर अंग्रेज़ी ॿोलीअ जी छा अहमियत आहे इहा सभिनि खे ख़बर आहे। सो मां अॼु हिकिड़ी नंढी कोशिशि बि थो कयां त जीअं दोस्त हिन ग्रुप जा तक़रीबन 16,500 मेंबर आहिनि। 17.5 थी विया हुया, वरी विच में थोरो ग्रुप डल थी वियो त माण्हू शायदि हेॾे होॾे थी विया, पर उनजे बावजूद बि हिन वक़्तु 16,500 खां बि मथे मेंबर आहिनि। उन्हनि में तमामु घणा असांजा सिंधी भाइर दोस्त आहिनि, जिन दोस्तनि जे करे इहो ग्रुप ठाहियो वियो। ऐं उन में इन जो मक़सदु इहो ई हो त जीअं असां अंग्रेज़ी सिखूं त असां कुझु सुठा किताब पढ़ी सघूं, ऐं इन सां गॾु असां कंहिं कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में जेको आहे वेही सघूं। ऐं उन खां अलावा मतिलबु हिकिड़ो स्टेटस बि थी पियो आहे त जेकॾहिं इंग्लिश अचे थी त उहो माण्हू हिकिड़ो सुठो माण्हू सम्झो थो वञे। ऐं इहा पॉज़िटिव शइ आहे, हिन में का वॾी शइ कोन्हे का जो माण्हू हुन ते वेही करे ॿिया के बहस करण या ॻाल्हियूं करण जी ज़रूरत कोन्हे का। अंग्रेज़ी हिकिड़ी ॿोली आहे, का बि ॿोली सिखिजे उहा कम जी आहे। ऐं माना अंग्रेज़ी ॿोलीअ जो इन करे वैल्यू आहे त असांजी दफ़्तरी ॿोली अंग्रेज़ी आहे, ऐं अंग्रेज़ीअ में लेटर राइटिंग थिए थी, एप्लीकेशन थिए थी, किथे अप्लाई कयो था उहा इंग्लिश में आहे, इंटरनेट ते वियो था सॼी अंग्रेज़ी आहे। सो इन जे करे अंग्रेज़ीअ खां सवाइ को चाढ़ो कोन्हे को। हाणे जेकॾहिं केरु इन ॻाल्हि खे को ॿियो रंग ॾिए त उहा संदसि मर्ज़ी, पर हक़ीक़त इहा आहे त असांखे अंग्रेज़ी जी ज़रूरत आहे। सो इन हवाले सां कुझु ग्रामर, कुझु लफ़्ज़, कुझु पहाका, कुझु प्रोवर्ब्स, कुझु फ्रेज़िस डिस्कस थींदा रहिया आहिनि। ऐं पहिरियां त कुझु दोस्त उहे बि आङुर ते ॻणण जहिड़ा दोस्त हुया जेके वेही करे कंदा, अदरवाइज़ जेको मां अकेलो वेही करे कयां त ठीकु आहे, ऐं बाक़ी जेकॾहिं न कयां त वरी ख़ामोशी लॻी पई आहे। इहो रवैयो सुठो न आहे, ठीकु न आहे। सो गॾिजी कम से कम तव्हां सां गॾोगॾु मां पाण सिखां थो, मुंहिंजी अंग्रेज़ी एतिरी सुठी कोन्हे का, पर हिकिड़ो शौक़ु आहे, हिकिड़ी शौक़ खां अलावा ज़रूरत बि आहे। ऐं मां इहो चाहियां थो त जिते जिते मूंखे मुसीबत पई हुते मूंखे अंग्रेज़ी आई त काफ़ी मुसीबतूं टरी वियूं। मतिलबु किथे जॉब जी पोज़ीशन थी मूंखे त जॉब मिली वई। सो माना घणा फ़ाइदा हिन जा थिया। सो ऐं ॿियो इहो त माना कुझु माण्हू वरी अहिड़ा बि ॾिठासीं जेके असां एतिरा ॻाल्हाइण में फ्लुएंट इन करे न आहियूं त असां अंग्रेज़ी ॿुधूं कोन था, असां सां ॻाल्हाइण वारा दोस्त कोन्हनि के। पोइ इन जे करे कुझु ॾाढा ज़हीन माण्हू बि ॾिठा जेके अंग्रेज़ी ॻाल्हाइनि पिया त अहसासु थींदो यार काश असीं बि ॻाल्हाए सघूं। सो इन वे इहे ॻाल्हियूं घणियूं आहिनि, ऐं मां चाहियां थो त जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे सुठी लॻे थी त अव्हां सलाह ॾियो त कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि ते अचूं, तव्हांखे कहिड़ी शइ सम्झणी आहे, सिखणी आहे, या ज़रूरत आहे, या जंहिं ते डिस्कस करे सघिजे थो, या गॾिजी सम्झी सघूं था। सो हीअ हिकिड़ो को माना ईअं वन वे सिस्टम कोन्हे को, इंटरेक्टिव आहे। मां कोशिशि कयां थो त यूट्यूब ते रखां जिते अव्हां पंहिंजा कमेंट्स ॾियो ऐं कुझु बि लिखो, भले मां ग़लति आहियां सही आहियां मूंखे न आहे ख़बर। तमामु घणा ज़हीन माण्हू वेठा आहिनि, असां पाण सैकड़ाट आहियूं। सो बहरहाल मुंहिंजी दिलि चयो त अॼु हिकिड़ी ग्रुप में हिकिड़ी माण्हुनि खे इंस्पायर करण लाइ या उन्हनि खे मोटिवेट करण लाइ हिकिड़ी वीडियो ठाहिजे जंहिंमें हिकिड़ी कुझु पॉइंट्स ते ॻाल्हाइजे, कुझु लफ़्ज़नि ते ॻाल्हाइजे, त जीअं असांजा काफ़ी जेके कंफ्यूजन्स आहिनि उहे ख़तमु थी वेंदा। मिसाल तौरु अॼु मां हिकिड़ो हिन जो उनवान आहे अंडरस्टैंडिंग द टोन ऑफ द वर्ड्स। हर लफ़्ज़ जो को न को टोन हूंदो आहे। हाणे लफ़्ज़ टोन खे वठिबो त उनजो काफ़ी डेफिनेशन, मिसाल तौरु इहा आहे द क्वालिटी ऑफ पर्सन्स वॉइस, माना कंहिं माण्हूअ जे ॻाइण में जेकॾहिं सॉरी ॻाल्हाइण में या आवाज़ में उन में का सुठी शइ आहे त उहो उन हवाले सां सुञातो वेंदो आहे ऐं उहो पसंदि कयो वेंदो आहे। ऐं ॿियो आहे अटर मोनिटसली एंड रिपीटेडली, यानी ॻाइण बसि ॻाइण वारी का बि शइ हुजे। टियों आहे म्यूज़िक, द डिस्टिंक्टिव प्रॉपर्टी ऑफ कॉम्प्लेक्स साउंड। हाणे पेचीदा क़िस्म जो वॉइस हुजे, पोइ हुन में उहो आम आवाज़ु हुजे, गोड़ हुजे, या कंहिं बि क़िस्म जो आवाज़ु हुजे, भले पखियुनि जो आवाज़ु हुजे, त उनजो उनखे टोन चइबो आहे।
हाणे ही कंहिं बि द क्वालिटी ऑफ पर्सन्स वॉइस टोन अटली बोनस माना जेका जुंगार वारी शइ उहा बि टोन आहे। जेकॾहिं म्यूज़िकल का शइ अचे थी अहिड़े वाइब्स अचनि अहिड़ा वाइब्स अचनि था जेके म्यूज़िकल्स आहिनि त उहे बि हिकु क़िस्म जो टोन आहिनि। असां हिन शइ ते चोथे नंबर ते 1 2 3 चोथे नंबर ते द जनरल एटमॉस्फेयर ऑफ प्लेस। आम माहौल का अहिड़ी जाइ का अहिड़ी सिचुएशन जंहिंजो असरु माण्हुनि ते पवे उनखे बि टोन चइबो आहे। ऐं असांजो फोकस इहो ई आहे त कुझु लफ़्ज़ अहिड़ा थियनि था जिन जो माण्हुनि ते शख़्सियतुनि ते या तंज़ीमुनि ते समाजी फ़र्दनि ते हिकिड़ो असरु थिए थो। हाणे असर ॿिनि क़िस्मनि जा थियनि था, हिकिड़ो नेगेटिव थिए थो, ॿियो पॉज़िटिव थिए थो। ऐं कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके असां पॉज़िटिवली यूज़ कंदा आहियूं, माना उनजो जेको टोन हूंदो आहे उन लफ़्ज़ जी जेका समाजी माहौलियाती जेका माना बीहक हूंदी आहे उनजो असरु तमामु घणो थींदो आहे। तव्हां कहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ कहिड़े माहौल में ॻाल्हायो था या उन माहौल मुताबिक़ शइ तइ थींदी आहे। पर जेकॾहिं उन माहौल खां हटी करे तव्हां कंहिं ॿिए माहौल जा लफ़्ज़ कंहिं ॿिए माहौल जूं ॻाल्हियूं पेश कंदा त उहे ॻाल्हियूं माना बुरियूं लिखियूं वेंदियूं। इहो हिकिड़ो माना मॉरल कंडक्ट हिकिड़ी शइ आहे, माना हिकिड़ी बिहेवियरिज़म सां बि हिन जो वास्तो आहे। सो माण्हुनि जा कुझु एटीट्यूड्स बि ठही वेंदा आहिनि हिन हवाले सां। सो असांखे सिंपली इहो ॾिसणो आहे त टोन खे सम्झणो आहे त टोन जेको आहे उहो हिकिड़ो अहिड़ो घाड़ेटो आहे जंहिं मार्फत लफ़्ज़नि खे माहौल सां ॻंढे करे असीं सम्झी सघूं था त भई हीउ जेको लफ़्ज़ दोस्त ॻाल्हाए थो इन जो मतिलबु छा आहे ऐं इन में का नेगेटिव या पॉज़िटिव शइ आहे त असांखे ख़बर पइजी वेंदी आहे। सो टोन लफ़्ज़ हाणे हिकु हिकु लफ़्ज़ जी अंग्रेज़ी में तमामु घणी वॾी वॾी डेफिनेशन आहे। सो असां टे क्वालिटीज़ ॿुधाईंसीं लफ़्ज़ जूं। चौथी आहे जंहिं ते असां फोकस कयो आहे, जंहिं ते मां हीउ तीर ठाहे छॾियो आहे। ॿियो आहे पंजो नंबर एक्चुअल में हीउ चोथों हिन में थी वियो त चोथों हिन करे नंबर सॉरी हिन लाइ। क्वालिटी ऑफ अ गिविंग कलर दैट डिफर्स स्लाइटली फ्रॉम अनदर, माना रंग जी अहिड़ी मुनासिबत जेका हिकु रंग खे ॿिए रंग खां थोरो मुनफ़रिद करे या अलॻि करे बीहारे, उहो बि टोन आहे। ऐं ॿियो आहे माना टोन माना गिव अ हेल्दी इलास्टिसिटी, माना पंहिंजे जिस्म खे या कुझु शयुनि खे अहिड़ी हरकत जा मूवमेंट ॾिजे जो उहे हेल्दी लॻनि। सो हिते जुमिलो बि ॾिनल आहे त लेट अस टोन अवर मसल्स, अचो त पंहिंजा असीं मठा मसल्स या पठा पंहिंजा माना ठाहियूं, उन्हनि खे हेल्दी बणायूं। सो इन जनरल जेका इहा मां डेफिनेशन ॿुधाई, टोन इहो आहे हर लफ़्ज़ जो हिकिड़ो टोन थींदो आहे। जेकॾहिं टोन खे सम्झी वियासीं त असां घणो कुझु सम्झी वेंदासीं, ऐं जेकॾहिं टोन खे नथा सम्झूं त भला लफ़्ज़नि खे सम्झूं पोइ टोन खे सम्झी वेंदासीं। सो इहे शयूं हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि, इंसेपरेबल आहिनि ऐं तमामु ज़रूरी आहिनि, जेके अॼु असांखे कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे कुझु शयूं असांखे फुज़ूल लॻंदियूं आहिनि या एडिशनल लॻंदियूं आहिनि, एक्स्ट्रा लॻंदियूं आहिनि, पर वक़्तु ईंदो आहे उहे बि असांजे अॻियां सुवाल बणिजी खड़ी थी पवंदी बीहंदियूं आहिनि। असांखे उहे शयूं न ईंदियूं आहिनि या असां विसारे चुका हूंदा आहियूं या कंहिं वक़्त में असां उन्हनि खे अहमियत न ॾिनी हूंदी आहे। उनजो नतीजो वञी इहो वेंदो आहे असां ब्लैंक थी वेंदा आहियूं। तंहिं करे लफ़्ज़नि खे सम्झणु इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं ॿी हिकिड़ो नुक़्तो मां तव्हांखे ॿुधायां त जेतिरा लफ़्ज़ अव्हां सिखंदा ओतिरी इंटेलिजेंस अव्हां जी वधंदी। दिस इज़ प्रूवन। लफ़्ज़ जेतिरा तव्हांखे ईंदा, लफ़्ज़नि जूं जेतिरियूं मानाऊं तव्हांखे ईंदियूं, ओतिरी तव्हांजी इंटेलिजेंस वधी, तव्हां ओतिरा तेज़ थींदव, शार्प थींदव, जवाबु ॾियण में भड़ थींदव। जेकॾहिं तव्हांखे ग्रामर अचे, जेकॾहिं तव्हांखे उसूल यादि हुजनि ऐं जेकॾहिं तव्हां वटि लफ़्ज़नि जो सुठो ज़ख़ीरो न आहे त उसूल कॾहिं कॾहिं माना घटि पइजी वेंदा आहिनि, माना उनजी अहमियत पंहिंजी जाइ ते, पर उसूल त रुॻो फार्मूला हूंदा आहिनि, फार्मूला यादि करण सां कुझु न थींदो आहे। रिज़ॉल्व करणु जेको आहे शयुनि खे, उहो एक्चुअल माना शइ हूंदी आहे त शयुनि खे रिज़ॉल्व कयूं। मिसाल तौरु असां वेठा आहियूं, कचहरी कयूं था, दोस्त आहियूं कुझु पाण में, ऐं वेठे वेठे कोई चवे थो यार ॾोहीअ खे छा चइबो आहे, त माना हाणे जेकॾहिं लफ़्ज़ पढ़ियल हूंदो ॾोही
असां कॾहिं हुनखे अहमियत ॾिनी हूंदी त यार इहो कमु अची सघे थो त असां ॿुधाए सघंदासीं। जेकॾहिं न ईंदो त माना 5 दोस्तनि मां 5 खे न अचे त पोइ त हैरानगी जी ॻाल्हि आहे न, माना छो नथो अचे। असां हिकिड़ी ॿोली सिखूं था, असांखे अचणु घुरिजे। सो अहिड़े तरीक़े सां माना तकड़ि में केरु वेही करे चए थो फुसड़ीअ खे छा चइबो आहे, उहो जेको माण्हू न खाए, न खाईंदड़ माण्हू खे छा चइबो आहे। सो किन माण्हुनि खे जेको आहे ख़ौफ़ थींदो आहे ऊंदहि में वञण खां, ऊंदहि जे ख़ौफ़ खे छा चइबो आहे। हाणे जुगाड़ त करे वेंदो, माना अ पर्सन हू इज़ अफ्रेड ऑफ डार्कनेस फलाण टी बट हिननि जा ख़ासि बि हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि, फोबियाज़ में अचनि था। सो फोबियाज़ जी हिकिड़ी वॾी दुनिया आहे। फोबिया जो तालुक़ु इरेशनल फियर सां, इरेशनल फियर जो तालुक़ु साइकोलॉजी सां, साइकोलॉजी जेके दोस्त ॼाणनि था त उन्हनि खे ख़बर हूंदी, या जिन जो सोशलॉजी सां वास्तो आहे या इवन एंथ्रोपोलॉजी सां वास्तो आहे त उन्हनि खे फोबिया जी ॼाण सुठी हूंदी। सो असांजे चवण जो मतिलबु त टोन जेको आहे उहा हिकिड़ी अहिड़ी ख़ासियत आहे जेका असांखे सम्झणु घुरिजे त लफ़्ज़ पंहिंजूं मानाऊं रखनि था, उन्हनि जो जेको तासीर आहे, जेको इफेक्ट आहे, असरु आहे, उहो कहिड़े क़िस्म जो आहे ऐं कहिड़े माहौल में असांखे कहिड़ा लफ़्ज़ चूंडे ॻाल्हाइणु घुरिजनि, शयुनि खे कीअं पेश कजे, इहा ई प्रेज़ेंटेशन हूंदी आहे। सो टोन, उमेदु इहा आहे त टोन खे हाणे तव्हां वधीक पाण सां पढ़ंदा, गूगलिंग कयो, किताब ॾिसो, डिक्शनरीज़ कंसल्ट कयो, दोस्तनि खां पुछो, डिस्कशन्स कयो, त टोन जी हिकिड़ी अहमियत अहिड़ी आहे थी। ॿी ॻाल्हि हिकिड़ी ॿी पॉइंट मूंखे ज़हन में अचे थी त असां जॾहिं लफ़्ज़नि खे ॿुधंदा आहियूं त असांखे घणा यादि थींदा आहिनि, ऐं जेकॾहिं पढ़ंदा आहियूं ऐं पोइ इस्तेमालु न करे सघंदा आहियूं, इनजे करे उहे विसरी वेंदा आहिनि। सो वीडियो हिकिड़े क़िस्म जी विजुअल शइ आहे, ॿुधंदड़ माना ॿुधी सघे थी, इनजे करे उहा यादि बि घणी रहे थी। सो मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश आहे हिनखे, मुंहिंजूं कमियूं कोताहियूं ॻाल्हाइण में के मिस्टेक्स थी वई हुजनि उनजे लाइ माज़रत। इहे माज़रतूं करण जी ज़रूरत कोन्हे, छो त आई एम ऑल्सो लर्नर। सो इहे लर्निंग हिकिड़ो जेको प्रोसेस थींदो आहे उन में इहे सभु शयूं थींदियूं आहिनि। पर इंसान टू मैन इज़ टू एर, इंसान ग़लतीअ जो पुतलो आहे। इहे ग़लतियूं सभिनि खां थींदियूं आहिनि, मां बि इंसान आहियां। सो इन्हनि खे टोकबाज़ी या धनकबाज़ी बणाइण जी या करण जी ज़रूरत कोन्हे का। जिन दोस्तनि खे सिखणो आहे, ही ख़राबु शइ कोन्हे, हिकिड़ी पॉज़िटिव शइ आहे। ऐं फ्रीअ में जेको आहे माना इहे कंसल्टेंसी बि आहे, हिकिड़ी तालीम बि आहे। सो जेकॾहिं केरु करे थो, साथ ॾिए थो, त मां हुनजो शुक्रगुज़ार रहंदुसि। हिन सां गॾोगॾु उन्हनि खे सम्झाइण लाइ मूंखे पाण बि पढ़णो पवंदो, ऐं तनक़ीद थींदी त मां कोशिशि कंदुसि त उन्हनि शयुनि खे वरी इम्प्रूव बि कजे। सो इहो न सोचे त हाणे फलाणो माण्हू रुॻो हीअं करण लाइ हीअं पियो करे, त हुनखे तनक़ीद जो निशानो बने, इन्हनि शयुनि खे छॾियो, टाइम वेस्ट न कयो। ऐं हक़ीक़त इहा अथव त असांजा घणा माण्हू फेसबुक ते अहिड़ो टाइम ज़ाया करनि था। सो फुज़ूल शयूं, रुॻो सेल्फियूं, पॉलिटिकल बहस, मज़हबी बहस ऐं सियासी बहस, इन जी का हाणे माना इहो न आहे त न करणु घुरिजे, पर हिकिड़ी पॉज़िटिव शइ हूंदी आहे। माना हिकिड़ो टोन हूंदो आहे। असां टोन जी ॻाल्हि कई त माना टोन असांखे ख़बर पइजी आहे। मिसाल तौरु हाणे मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, हिकिड़ो कम्यूनिस्ट माण्हू हुजे, उहो कम्यूनिस्ट उहो हूंदो आहे जेको मार्क्सिस्ट हुजे, मार्क्सिज़म जो क़ाइल हुजे। उनजो ज़रूरी इहो हुअणु तमामु ज़रूरी आहे त उहो धैर्य हुजे, उहो कंहिं बि ख़ुदा में या कंहिं बि सुपर नेचुरल हस्तीअ में, कंहिं बि वजूद में उहो यकीन न रखे। पर जॾहिं अच्छा उहो वरी उन्हनि सां इन माना एथिस्टिक जेका अप्रोच आहे, उन सां वरी जेके उन जूं जेके बि नज़रिया ॿिया दुनिया में अचनि था, जेके थीस्टिक आहिनि, जेके मज़हबी आहिनि या थियोलॉजिकल आहिनि, त उन्हनि सां उनजो वास्तो न रहंदो। उन्हनि ते तक़रीबन तनक़ीद कंदा ईंदा आहिनि त समाज खे रोकण में मज़हब जो हिकिड़ो वॾो हथु आहे, रोल आहे। हाणे मां हिकिड़ी पॉइंट इन करे टोन खे सम्झण जी ज़रूरत हूंदी आहे त कहिड़े टोन में थो ॻाल्हायां। सम्झण जी हद ताईं त ठीकु आहे, पर जेको ज़ाती तौरु मुतासिब थी वञे, कंहिंखे कंहिं शइ जो शिकार बणाए या उनखे माना हिकिड़ो तमाशो बणाए, इहा शइ ठीकु न आहे। उहो तहरियो हुजे, कम्यूनिस्ट हुजे या को मज़हबी माण्हू हुजे, तो असांजो इन्हनि शयुनि सां को वास्तो न, पर इन्हनि खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। इहे थ्यूरीज़ आहिनि, इन्हनि जे पोयां लफ़्ज़ आहिनि, इन जे पोयां जेके बि फिलॉसफीज़ आहिनि, उनखे सम्झणु तमामु सुठी ॻाल्हि आहे। तो इन हवाले सां हिकिड़ो कम्यूनिस्ट वेही करे चवे त मिसाल तौरु मूंखे हज़रत उमर सुठो लॻंदो आहे, त उन खां इहो पुछी सघिजे थो छो सुठो लॻंदो आहे। ज़ाहिर आहे को न को टोन हूंदो जेको उनखे समाज जे तब्दीली हवाले ॾांहुं छिकींदो हूंदो। अहिड़े ई तरीक़े सां हाणे हिकिड़ो मौलवी साहब वेही करे जॾहिं इहो चवे त मूंखे माना ख़ुदा में यकीन रखंदड़ हुजे, इस्लाम में यकीन रखंदड़ हुजे,
उहो वरी चए त मुंहिंजो हीरो मिसाल तौरु हिटलर आहे, त इहो कहिड़ो टोन आहे? हिटलर जॾहिं त नेगेटिव टोन आहे, हज़रत उमर जेको आहे उहो पॉज़िटिव टोन आहे। इहो को मज़हबी बहस कोन्हे, मां रुॻो टोन हिकिड़े माना पॉज़िटिव समाज में जिन माण्हुनि कमु कयो तब्दीली, हिकिड़ी पॉज़िटिव तब्दीली आणण जे लाइ, उन्हनि में हिकिड़ो हज़रत उमर बि आहे। ऐं हिटलर जेको आहे उहो नेगेटिव टोन आहे पर्सनैलिटी वाइज़, माना पर्सनैलिटी कल्ट जे हवाले सां। सो हाणे मौलवी साहिबु जॾहिं वेही करे चवे त हिटलर मुंहिंजो पसंदीदा हीरो आहे, इट मीन्स त माना उहो माण्हू उनजे अंदर में का नेगेटिव शइ आहे, या उहो शयुनि खे सम्झी न सघियो आहे, या पंहिंजे इस्लाम खे सम्झी न सघियो आहे। सो जॾहिं क्लियर शयूं जॾहिं असांजे अॻियां वाज़े हुजनि त इहा शइ नेगेटिव आहे, इहा शइ पॉज़िटिव आहे, पोइ बि असां अलॻि ऐलान वेही करे चऊं त इहा शइ सुठी आहे, इहा शइ ख़राबु आहे। मतिलबु ख़राबु शइ खे वेही करे असां सुठो चऊं या हीरो चऊं त दैट इज़ समथिंग कंफ्यूज़िंग, दैट इज़ समथिंग hypocritical, and they are the people who really add fuel to fire in certain clashes. सो मुंहिंजो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त कंहिंखे तंक़ीद कंहिंसां वास्तो ई कोन्हे को असांजो, वेरी सिंपल। माण्हुनि खे जेको वणे जेको वञी ॻाल्हाइनि, पर असां टोन खे सम्झणो हुयो, असां टोन में कुझु मिसाल ॾिना। सो टोन असां जेकॾहिं सम्झी वियासीं नेगेटिव ऐं पॉज़िटिव जो, असांजा घणा मसाला हल थी वेंदा। मां इहा बि ॻाल्हि कई, जेकॾहिं टोन खे नथा सम्झी सघूं त लफ़्ज़नि जी मानाउनि खे सम्झूं। लफ़्ज़नि जूं मानाऊं नेगेटिव ऐं पॉज़िटिव हूंदियूं आहिनि, ऐं उहे असांखे टोन सम्झाइण में मदद कंदियूं। सो ॿई शयूं हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि। सो हाणे असां हिकिड़ो मिसाल था ॾियूं, इहे असां क्वालिटीज़ पढ़ियूं। सो हेठि एग्ज़ाम्पल आहे हिकिड़ो पैरागान। पैरागान लफ़्ज़ किथे इस्तेमालु थींदो आहे, कीअं इस्तेमालु थींदो आहे? मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां त मां पढ़ियो हुयो त मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ द पैरागान ऑफ एक्सीलेंस। बिलीव मी, मां इहो लफ़्ज़ पढ़ियो हुयो त मूंखे उन वक़्तु यादि थी वियो हुयो। ऐं कुझु लफ़्ज़ असां किथे किथे ॿुधंदा आहियूं, उहे हमेशह लाइ यादि थी वेंदा आहिनि। हींअर मूंखे यादि कोन्हे त मां कहिड़े किताब में इहो पढ़ियो हुयो, शायदि मां कोई सीरत ते पढ़ां पियो किताबु। सो एनीवे मां उहा शइ पढ़ी त मूंखे ज़हन में अञा ताईं आहे। ऐं उन खां पोइ मिसाल तौरु हाणे असां जेकॾहिं चऊं त कार्ल मार्क्स इज़ द पैरागान ऑफ एक्सीलेंस एज़ पर हिज थ्योरी, त इन में का ग़लति शइ कोन्हे का। हीउ उन हवाले सां हिकिड़ो आइकॉन हुयो, हिकिड़ो रोल मॉडल हुयो, जहिड़े तरीक़े सां रसूल इस्लाम में रोल मॉडल आहे, या इस्लामी दुनिया में हिकिड़ो रोल मॉडल आहे। अहिड़े तरीक़े सां कार्ल मार्क्स जूं पंहिंजूं क़ुर्बानियूं आहिनि, उन कॾहिं पाण खे सेल कोन कयो, विकिणियो कोन, उनखे ऑफर्स थी, उन कुझु कयो कोन। इन जे करे असां उनखे चवंदा आहियूं माना पैरागान ऑफ एक्सीलेंस। कार्ल मार्क्स बि पंहिंजी थ्योरी जे हवाले सां हुयो। अहिड़े तरीक़े सां त लफ़्ज़ जेको पैरागान आहे, उनजो एक्चुअल जेको टोन आहे उहो पॉज़िटिव आहे, हकारी आहे, सुठो आहे। पर जेकॾहिं असां हिनखे चऊं त माना इन पैरागान खे असां हिकिड़े ॿिए तरीक़े सां इस्तेमालु कयूं, मिसाल तौरु त मुत्तहिदा was the paragon of excellence in terrorism, त कीअं लॻंदो? पैरागान लफ़्ज़ जो टोन नेगेटिव थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां असां माना जुमिलो बिल्कुलु पंहिंजी जाइ ते ठीकु आहे, पर उनजो जेको टोन आहे उहो नेगेटिव थी वियो। त मुत्तहिदा जो जेको माना जेको टोन हुयो एज़ अ पार्टी या तंज़ीम जेको बि हुयो उहो नेगेटिव हुयो। माना हिकिड़ो असां मिसाल ॾियूं पिया हिते सम्झण जे लाइ। एक्सीलेंट सॉरी अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां हिटलर जे चऊं त हिटलर वॉज द रोल मॉडल ऑफ टेररिज़म, ब्रूटल नेशनलिज़म, त हिन में कबात न आहे। पैरागान ऑफ एक्सीलेंस इन माना टेरर चई सघूं था तव्हां। हाणे तव्हां हुनखे कहिड़े तरीक़े सां पैरागान खे इस्तेमालु कयो था, कि तव्हांजो मसइलो आहे, पर सम्झी करे पोइ हुन मसइले खे हल करे सघे थो। सो बहरहाल इहा हिकिड़ी मुंहिंजी कोशिशि आहे त पैरागान लफ़्ज़ जो टोन जेको आहे उहो पॉज़िटिव आहे, पर हुनखे असां नेगेटिव बणाए सघूं था। पर कोशिशि इहा कयो त पॉज़िटिव शयुनि खे कॾहिं बि नेगेटिव टोन में आणण जी कोशिशि न कयो। ऐं जेकॾहिं ईअं कंदा त उहे लफ़्ज़ पंहिंजी शायदि अॻिते हली जेकॾहिं घणा माण्हू इस्तेमालु कंदा त पंहिंजी असुलु हैसियत विञाए चुका हूंदा, या कुझु बि थी सघे थो, घणा लफ़्ज़ अहिड़ा थींदा आहिनि। सो टोन जेको आहे, हर शइ जो टोन हूंदो आहे। असां रिपीट कयूं त असां टोन खे
नेगेटिव ऐं पॉज़िटिव जे हवाले सां सम्झोसीं ऐं हिकिड़ो मिसाल ॾिनोसीं पैरागान जो। पैरागान लफ़्ज़ खे तव्हां इस्तेमालु करे सघो था जुमलनि में। ऐं एनीवे ही मुंहिंजो हिकिड़ो मुख़्तसिर पहिरियों हिकिड़ो सेशन आहे वीडियो जो। उमेद अव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं का कमी कोताही आहे त मां हुन लाइ वरी बि माज़रत कयां थो, पर मूंखे तव्हांजी राय जी तमामु घणी अहमियत आहे, हुनजी ज़रूरत बि रहंदी त तव्हां माना ज़रूरत आहे त तव्हां पंहिंजा कमेंट्स ॾियो, फीडबैक ॾियो, त जीअं ख़बर पवे त हीअ वाक़ई तव्हांजे लाइ का माना अहिड़े ई तरीक़े सां मां लफ़्ज़नि ते या ग्रामर ते या अहिड़ियुनि शयुनि ते ॻाल्हाईंदासीं त उहे तव्हांजे लाइ बेनिफिशियल थींदियूं। हीअ शइ ॿुधल हूंदी, तव्हांखे यादि रहंदी। सो वधीक वरी हिकिड़ी नई कंहिं वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं बाय बाय।